कणक जा आबादगार अवां जे लाइ कणक जे भाणनि मुतलिक़ ख़ासि पैगाम। आम तौर ते सिंध जूं ज़मीनूं नाइट्रोजन, फास्फोरस ऐं पोटाश में कमज़ोर आहिनि, जॾहिं त आम आबादगार नाइट्रोजन ऐं फास्फोरस वारा भाण कणक खे ॾिए थो पर पोटाश नथो ॾिए। नाइट्रोजन ऐं फास्फोरस में बि फास्फोरस घटि ऐं नाइट्रोजन वधीक ॾिनी वञे थी, जंहिंजे करे घुर्बल पैदावार नथी मिले। उन करे आबादगारनि खे सलाह थी ॾिजे त कणक पोखण खां पहिरीं पंहिंजी ज़मीन जी मिटी कंहिं वेझी मिटी ऐं पाणी जे चकास वारी लेबॉरेटरी मां ज़रूरु चकास करायो ऐं लेबॉरेटरी जे माहिरनि जे सिफ़ारिशनि मुताबिक़ भाण जो इस्तेमालु करियो, जंहिं सां भाण जो सही इस्तेमालु थींदो ऐं पैदावार पिणु सुठी लहंदी। पर जेकॾहिं कंहिं अणटर सबब जे करे मिटी चकास न थी सघी आहे, पोइ सुठी ज़मीन में कणक जे फ़सुल खे 1.5 बोरी DAP, अधु बोरी यूरिया ऐं 1 बोरी SOP फ़ी एकड़ पोखी महिल ॾियो। वधीक मालूमात लाइ हद जे वेझे ज़रई तोसी अमले सां राब्तो करियो या डायरेक्टोरेट जनरल ज़रई तोसी सिंध हैदराबाद में क़ाइमु थियल आबादगार हेल्पलाइन फ़ोन नंबर 31116461111 ते आफ़ीस जे वक़्त में फ़ोन करे रहनुमाई हासिलु करियो। पारां ICT ज़रई तोसी मुशावरती ख़िदमतनि जो मर्कज़, डायरेक्टोरेट जनरल ज़रई तोसी ज़राअत खातो, हुकूमत सिंध।